अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक खैरियत सां हूंदो। अदा हे जेका बिल्डिंग ॾिसो था, इहा दुनिया जी डिघी बिल्डिंग मथे स्काई डेक अथसि। 360 व्यू आहे जाथां पूरो शिकागो जो सीनारी यानी पूरो शहर सिटी नज़र ईंदो आहे। उन सां गॾोगॾु अदा इन में बिल्डिंग में अदा तव्हांखे सॼो ॾेखारींदासीं मथे स्काई व्यू। बाक़ी शिकागो जो सी साईं अंत हालत एॾी बुरी आहे, एॾी बुरी आहे। उहो भई गाॾी मां लथुमि, लॉक कयमि गाॾी, हाणे हलूं था हिन 103 मंज़िला बिल्डिंग ते साईं, विलीज टावर। तो डाउन टाउन में उहे ट्रेन हलनि थियूं पई शिकागो में साईं, रश लॻी पई आहे। हल्की हल्की बर्फ़ त कोन पर छितो पारो साईं, आङरियूं कन हर शइ टुंडड़ा कयूं। बसि साईं घुमंदा था वतो आयासीं हिते। मां चयो हे बि दुनिया ॾेखारियां दोस्तनि खे। साईं मथे वञी तव्हांखे अहिड़ो नज़ारो ईंदो। हे साईं 232 ते आहे पूरी बिल्डिंग। अचो त ॾेखारियो साईं, हिते लिखियलु आहे फेस कवरिंग रिक्वायर्ड, माना मास्क। बसि साईं मास्क पाइजी वियो। तव्हां जीअं हीअ लॉबी शुरू थींदी आहे, हेॾे ऑफिसियूं बैंकियूं वग़ैरह, स्काई डेक चए थो पियो हेठि। हेॾे ईंदे ई साईं आहे तव्हां पूरो टावर। हिते साईं रेस्टोरेंट्स वग़ैरह आहिनि, होटल आहिनि, बैंकियूं आहिनि। तव्हां बि पंहिंजो ऑफिस किराए ते वठी था सघो। हे खाया पिया शेक ब्राउन बो चिकन नट्स। हे चए थो स्काई डेक हेठि। साईं तव्हांखे पूरो नज़ारो ॾेखारींदासीं शिकागो जो। बसि साईं हेठि लहूं था दोस्तो, शेयर थींदो आहे। बसि साईं अञा हेठि पहुची वियासीं। माण्हू के अचनि था वञनि था, हर कंहिंजो पंहिंजो टूर पैकेज हले थो। हे के माण्हू मोटी आया आहिनि। साम्हूं ई टिकट वठो। हिते बि लिखियलु आहे साईं मास्क कवर। ऐं वेयर इज़ द वेटिंग एरिया दैट साइड? ओके, थैंक यू। त साईं हे आहे स्काई डेक वेटिंग एरिया। हिन पासे टिकट वठो, $35 जी टिकट आहे। मथां साईं पूरो डाउन टाउन। हाणे पाण हिन बिल्डिंग ते हलंदासीं न। हे आहे सीयर्स विली टावर। ऐं हिन में मथे मथे साईं हिननि जो ठहियलु आहे ओ हिते स्काई डेक न, जाथां था हे पूरो नज़ारो। $35 फी माण्हू। हे साईं हिननि जो आहे वेटिंग एरिया। मीन्स सामान वामान को वठणु चाहियो त शर्टियूं ॿटियूं कप मगा निशानी तौरु जेके घुमण आया आहिनि। हे साईं 6:30 थियो आहे। 7 बजे हरी पंहिंजी टिकट थी वई आहे, दोस्तनि वठी छॾी आहे। हे साईं स्काई डेक पूरो एक्सपीरियंस कंदासीं मथे हली। शर्टियूं ॿटियूं साईं जेका शइ तव्हां वठणु चाहियो पूरो शिकागो जे लाइ। हिकिड़ी थी वञे शर्ट दोस्तो, छा था चओ? मटीरियल ख़ासि त नथो लॻे, घणो आहे $20। ख़ैर आहे 20 जो। अचो ॾिसूं कहिड़ी वठां दोस्तो, कमेंट करे ॿुधायो। निशानी तौर ते माण्हू ईंदा आहिनि, हे वठी वेंदा आहिनि साईं सोवेनियर्स वग़ैरह। तो साईं जी तव्हांखे ख़बर आहे काफ़ी यू ग्रेड जा स्टूडेंट्स आयल हैं। मैं ज़्यादातर सिंधी में ही करता हूँ। हमारे साथ एक हमारे प्यारे दोस्त लाहौर से आए हुए आशिर, इनको आज हम शिकागो लेकर आए हैं। और बताओ आशिर, कैसा लग रहा है अमेरिका आके? अमेरिका आके तो बहुत अच्छा लग रहा है, शिकागो आके भी देखेंगे। सही। अभी तो थोड़ी देर हुई है, स्काई डेक में जाके देखेंगे। ठीक है। कैसा लगा? मेरा एक सवाल है कि पाकिस्तान में पढ़ाई करना आसान है या अमेरिका में? पढ़ाई हर जगह मुश्किल ही होती है। अच्छा, हाँ। चलो गुड है। और बताओ अब कौन से ईयर में हो? सेकंड ईयर में, राइट? मैं थर्ड ईयर। थर्ड ईयर में, लाइक 5th सेमेस्टर। हाँ। अच्छा, चलो गुड, विश यू अ वेरी गुड लक। एंजॉय करो, फिर शुक्रिया। मिलते हैं। थैंक यू सो मच। तो साईं इहो हुयो असांजो
जीअं तव्हांखे ख़बर आहे मां यूनिवर्सिटियुनि जे टूर ते निकितल आहियां। यू ग्रेड में काफ़ी स्टूडेंट आयल आहिनि। हिन दोस्त आशिरा साईं बिज़नेस में आयल आहे। बाक़ी ॾेखारियां साईं मगा बीन हिते वॾो जहान आहे दा। हे हाणे ॾिसो न ॼाणी वाणी असांखे उन महिल जी टिकट न ॾींदो, अधु कलाकु वेट करायो अथऊं त भाउ जेसि ताईं वेट कयो माना पैसा खपायो, का शइ पसंदि अची वञे माल। हाणे ॿुधायो दोस्तो हिननि मां कहिड़ो वठूं? विंडी सिटी शिकागो ॿाहनि ते आहे, टी शर्ट इहा शिकागो रेड वारी, विलीज़ टावर शिकागो ग्रे कलर, कहिड़ी वठूं? कमेंट करे ॿुधायो अदा जल्दी। त अॼु तव्हांखे शिकागो बि घुमायो साईं। पाणी जूं बोतलां स्काई डेक शिकागो, मटीरियल भलो अथनि, क़ीमत $20 हेॾा उहो ई लिखियल आहे। कहिड़ी बि वठो $20 मीडियम। फ़ोटो वोटो कढायो हिते, पर असां पाण फ़ोटो कढाईंदासीं। कोपियूं साईं, ब्लू कलर वठणु चाहियो त सोवेनियर साईं। को रंग अहिड़ो खुखे नथो जेको दिलि खे चऊं ठक इहो ई खपे। ॾिसूं हेॾे साईं काफ़ी शयूं मिलनि थियूं पयूं, शर्टियूं ॿटियूं बीन्स कप। अचो त हाणे साईं हलूं था वेटिंग एरिया ख़तमु कराए। बसि साईं अची वियासीं थी भई। हे असांजा जेके इंटरनेशनल स्टूडेंट आयल आहिनि उहे कराइनि था ॿई मास्क चवनि था पायो। हे आशिर बसि साईं हेॾे ईंदे ई अॻ में सिक्योरिटी मूंखे लॻे थो त फ़ोटो सेशन रश हूंदी आहे घणी देरि ते लाइन, पर रश अॼु न आहे त ठक ठक करे हलिया हल। बसि साईं आशिर टपी आयो पोयों गेट, जो हिते फ़ोटो कढायो। जे अगरि ग्रीन स्क्रीन साईं उहो ई स्टूडियो असां वारो, पोयों छड़ो उहो हणी ॾींदा। साईं आशिर बि तस्वीर कढाए थो पियो। बसि साईं फ़ोटुनि खां पोइ वांदा थी करे अची वियासीं शिकागो। वाह अचो त हाणे अॻिते हलंदा हलूं। 1803 में साईं शिकागो कीअं हुयो, फोर्ट डर्बन, पूरी साईं शिकागो जी हिस्ट्री। ग्रेट फायर जेको शहरु सड़ी वियो सॼो उहो। वरी 1893 में छा थियो, वर्ल्ड्स कोलंबिया एक्सपोजन थियो। वरी सेंचुरी ऑफ प्रोग्रेस, पूरी हिस्ट्री लिखियल आहे, पर तव्हांखे अॼु घुमाईंदासीं अॻिते हली। राइज़िंग शिकागो जी छा तारीख़ हुई, शिकागो जे बारे में ॿुधाईंदा साईं। हितां जा घट रस्ता, दी ग्रेट शिकागो फायर, पूरो शहर साड़े छॾियो आहे साईं, उन ते सॼी तारीख़ आहे। पोइ शिकागो फायर जी पूरी साईं स्कूल ऑफ आर्किटेक्ट छा थियो कीअं थियो सॼी तव्हांखे इंफॉर्मेशन ॾींदा वेंदा। ड्रिलिंगियूं बाहि साईं साड़े छॾियो पूरो शहर ई, कोयले जूं कानियूं हे हो। हाणे ताईं हिन गार मां थींदा लेटर गो, 2 जनवरी 1900, लास्ट डैम, पाणी जे बारे में इंफॉर्मेशन। वरी हे शिकागो जी पूरी साईं एल शिकागो माना शिकागो एलिवेटेड ट्रेन सिस्टम। छा ॿुधाए साईं, शिकागो हणा लॻी पई आहे साईं, फोटू शोटू हर शइ। अचो त अॻिते हलो हाणे साईं। बसि साईं अॻियो अची थो वञे आर्किटेक्चर शिकागो, कीअं शहर खे ठाहियूं आहिस्ता आहिस्ता, अपार्टमेंट्स वग़ैरह, इंफॉर्मेशन साईं पूरी शिकागो जी हिस्ट्री आहे हिते। ब्रिजूं कीअं ठहियूं, किथे ब्रिज कीअं ठही, किथे तव्हां ॾिसी था सघो। हे शहर जो साईं विलीज़ टावर, जिते हलूं था पिया तव्हांखे ॾेखारींदासीं। शिकागो जा इहे आर्किटेक्चर्स हुया। हे ॾिसो साईं बिजली घणा वाट टाइम्स पर ईयर घणा दफ़ा बिजली किरंदी आहे, उहा इंफॉर्मेशन। फोटू शर्टू पोज़ एक्शन हलनि था पिया, ऐं टावर जो पूरो इंफॉर्मेशन। विंड स्काई घणी एलिवेशन अथसि, वेट घणो अथसि, ठीकु आहे, सॼी इंफॉर्मेशन लिखियलु अथव। घणी स्पीड्स खां अची थो सघे,
व्यू है साईं 3D व्यू हिन जगह ते टावर आहे हेॾो ढंढ आहे मिशिगन लेक ऐं हे साईं डिज़ाइन एंड कंस्ट्रक्शन विलीज टावर जी इंफॉर्मेशन कंप्लीटेड 1973 में थियो केॾो पुराणो आहे 110 स्ट्रक्चर ग्राउंड फ्लोर हिन वक़्तु मौजूदु आयो 110 साईं हीअ आर्किटेक्चर अचो त हाणे अॻिते हलूं था बस साईं उन खां पोइ एंटीना किथे आहिनि कीअं आहिनि वाह वरी हिते वरी फोटो बूथ साम्हूं लिफ्टियूं साईं कहिड़ी शइ ॾेखारे कहिड़ी ॾेखारियूं साईं हलूं था अञा लिफ्ट न आई बस साईं वरी हे ट्रेन जी डेमो ठाहियो अथऊं तव्हांखे ईअं लॻंदो आहे ट्रेन हले थी पई ॿुधव हे हितां खे कमिरो बीठो आहे 3D अहिड़ो व्यू ठाहियो अथऊं शिकागो गेट अ टेस्ट ऑफ शिकागो ट्रेन मां थींदा हे ॾिसो तव्हांखे ईअं लॻंदो ट्रेन हले थी पई न पर हले नथी हिन खां पोइ साईं टेस्ट ऑफ शिकागो शिकागो जो पिज़ो छितो हे साईं शिकागो जो मशहूरु शयूं किथे किथे कहिड़ी कुंड में आहिनि उहे सॼियूं लिखियलु अथसि साईं उतां खाया पीआ खां पोइ फैशन खां पोइ दी सेकेंड सिटी स्टोरी लिखियलु आहे उन खां पोइ साईं शिकागो जा लैंडमार्क्स ऐं बसि अची वियासीं हाणे साईं शुरू थी वेंदो वाव फोटो ऐं बाईपास ॾिसो साईं बसि साईं नंबर अची वियो आहे पंहिंजो पर माण्हू ॾिसो शिकागो जी फोटू हे खलक लाइन में बीठी आहे पंहिंजो बि नंबर अचे थो शिकागो साईं हाणे ॾिसूं पंहिंजो नंबर अचे थो या हिननि जो आहे वाह साईं अंदरि त दुनिया ई बि आहे जान लैंडमार्क शिकागो जा साईं बसि साईं शिकागो खां फोटू कढाईंदा लैंडमार्क मशहूरी थिएटर हे साईं पियर नेवी पियर इहो बि तव्हां घुमाईंदासीं ऐं हे थिएटर साईं जंहिंमें धूम 3 आमिर खान वारी रिकॉर्ड थी हाणे बसि साईं अॻिते पहुची आऊं एक्सपीरियंस कंदा हिननि जूं त शयूं ई नथियूं खुटनि मंज़िल ते पहुता ई न आहियूं शेड एक्वेरियम हिते आहे तव्हां ॾिसी था सघो स्काई डेक फाइनली साईं पहुची वियासीं स्काई डेक बस जल्दी अचो था जल्दी इंतज़ारु हिते बसि साईं माण्हू चढ़णु शुरू थिया आहिनि ग्रुपिंग 7 ॾहनि जा माण्हू चढ़नि था पार्टी ऑफ 4 सॾु कयूं असांजो नंबर अची वियो आहे अॻे ओके साईं अचो त हाणे लिफ्ट गोली लिफ्ट में तव्हांखे वठी हलूं जेका 1 सेकेंड में 1200 फुट हले थी एॾी गोली आहे हाय ओके थैंक यू हे अची वियासीं साईं पंहिंजी लिफ्ट में नंबर अची And then we're going to transfer on to one last elevator to reach 103. ओके पहिरीं में वेंदासीं 99 पोइ वरी 99 को 103 लेफ्ट हले थी पर ख़बर नथी पए साईं महिरबानी साईं खोले ॾिनी फ्लोर 33 99 Joshua, I'm headed up with your... कन्नन मज़ू कटी निकिरी 100 मंज़िला चढ़ण साईं सवलो न आहे 30 64 67 हे ॾिसो 73 4 76 100 ते पुॼूं साईं 80 कन बंदि थी विया आंदा Just catches you. Yeah, if I jump up, it'll move my She feet. wants to go. Where are you guys from? Denver. How about you? I'm from here. He's from New Orleans. Yeah. Okay, there you Doing the go. touristy thing with us. See, we're mile high. They're like below sea level. Yeah, no, this is Go ahead and... I don't think Mo was in. Wow. I'm the big tourist cousin. Wow.
नेक्स्ट एलिवेटर ताईं हितां वरी 99 तो 110 ते मथे वेंदासीं पर साईं हे ॾिसो I've done both. It's cool in the day because वाह पूरो शिकागो बस साईं हाणे 99 खां वरी 103 जे लाइ सवारी वेजंदियूं हे ॾिसो 103 90 खां वठी 103 जा बस साईं 99 खां 103 छिकियूं न वञे हिन ते त लाइटियूं नथियूं वञनि अलाह ख़ैर अची वियासीं हे साईं खुली वियो खुलजा सैमसंग you just gotta take the stairs on the way down. वेलकम टू द स्काई डेक ईंदे ई साईं एज थैंक यू हे वेंदा माण्हू हेठि वाह हे साईं मिशिगन लेक सिधो वञो त कैनेडा हे शिकागो जो डाउन टाउन हे साईं यूनियन स्टेशन शिकागो जी ऐं इन जी भिक में ई सोल्जर फील्ड स्टेडियम आहे जिते ज़फ़ला भुट्टे 2011 में टेस्टिंग कराई हुई उहो साईं अथव ओ हे ऊंधारो ॾिसो था हे साईं सोल्जर फील्ड स्टेडियम आहे हे यूनियन स्टेशन आहे पूरी रेलवे ट्रैक काॾे बि वञो हिते ठीकु आहे त उन सां गॾोगॾु बिल्डिंगियूं हेठि नंढड़ियूं 103 मंज़िला ते हिन वक़्तु बीठा आहियूं विलीस टावर दुनिया जो 6 नंबर ते आहे आई थिंक या 5 ते आहे कंहिं वक़्त में पहिरें ते हुयो पर डाउन टाउन जो हे नज़ारा साईं अचो त हाणे तव्हांखे ॿियो बि घुमाए थो पर मथां साईं 103 मंज़िल तां किविले वांगुरु हे गाॾियूं फिरंदे नज़र अचनि थियूं हाईवेज़ ते वाह साईं शिकागो अचो त हाणे तव्हांखे अॻे घुमाया छा छा लिखियलु आहे पूरो हुन जे बारे में साउथ व्यू ठीकु आहे हे ढंढ बंड हाय हाय हेॾां साईं साउथ हेॾे ॾखण ओभर हेॾे ओभर ते छा आहे हे साईं लिखियलु अथव छा आहे स्पीड अपडेट ओ माय गॉड वाह शिकागो साईं हे साम्हूं इहा ढंढ आहे पूरी न पूरी ढंढ आहे साईं माना मिशिगन लेक न ऐं हो आहे नेवी पियर इहो बि तव्हांखे घुमाईंदासीं नेवी पियर झूला बूला बाक़ी हे ढंढ साईं पूरी विस्कॉन्सन वग़ैरह होॾे वियासीं मिलवॉकी उहो हिन पासे ॾे अथव बाक़ी हे साईं वाह छा त ज़िंदगी आहे साईं हे शिकागो जो डाउन टाउन व्यू चेक कयो साईं ओ माय गॉड रियली सो ब्यूटीफुल साईं हेठि घिटी साईं मुंहिंजी गाॾी काथां बीठी आहे गाॾी त नज़र ई न थिए छो त भित भित सां आहे न दा बिल्डिंग जी भित भित सां बिल्डिंग सां वाह बसि साईं हेॾां घुमंदा फिरंदा हे नज़ारा ॾिसंदा वाह हे साईं शिकागो डाउन टाउन भाउ मुंहिंजा इलिनॉय शिकागो डाउन टाउन राति जो नज़ारो न्यूयॉर्क बि ॾेखारियोसीं लॉस एंजलिस बि हाणे शिकागो वाह जे नज़ारो आहे साईं बसि साईं हेॾो नज़ारा ॾिसंदा सिधो पहुची वियासीं हिते 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 एज 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 साईं अची वियासीं एज ते माना हाणे दिलि थामे वियो अदा हे ॾिसो दुनिया फ़ोटू कढाए थी पई दिलि थामे वियो हाणे उहो नज़ारो आहे जिथे तबाही सीन आहे त साईं हे आहे शिकागो जो डाउन टाउन हे ॾिसो साईं किविले वांगुरु गाॾियूं हलनि थियूं पियूं ट्रैफिक शिकागो में छिती लॻी पई आहे हाईवे हे ॾिसो था ॻाढ़ो माना वञण जो अछो अचण जो हालत ॾिसो हे वॾा शहर तॾहिं अथां न वञा तॾहिं डेलस भलो आहे साईं हे ॾिसो शिकागो डाउन टाउन भाउ मुंहिंजा शिकागो डाउन टाउन हे साम्हूं मिशिगन लेक साईं ढंढ जेका सिधो वञी कैनेडा में अधु अधु अमेरिका ॾे आहे हेठों शहर हलनि था पिया पूरो साईं हेॾे हे ॾिसो हेॾे बिल्डिंग हे दुनिया अल्लाह लुॾे वधी साईं मूंखे त भउ थो थिएव अल्लाह अकबर हे साईं भउ थो थिए सफ़ा साईं न पुछो हे ॾिसो टिकटाक वीलाग
हेॾां बि साईं थैंक यू अची वियासीं हेॾां बि साईं ॾिसो हे माना साईं ईअं अथव बिल्डिंग खां ॿाहिरि निकितल आहे शीशो ईअं बसि ईअं सम्झो त हा मुठ में टाइमर ते छॾनि था माण्हुनि खे हाणे ॿ पोज़ कढाईंदा हेॾे वरी उहो अॻोड़े वारी सवारियूं उहे बीठियूं आहिनि हेॾे वरी अलॻि नज़ारा आहिनि ॾिसो साईं हर को पंहिंजो पोज़ थो कढाए साईं इहा अथव शिकागो जी डाउन टाउन स्काई डेक बसि साईं पंहिंजो नंबर अची वियो आहे ॿुधो साईं बसि हे हिते तस्वीरां कढाईंदा पिया ऐं हेॾो वरी ॿियो हिकिड़ी कुंड वरी होॾे अची वियासीं तव्हांखे अॻोड़े ॾेखारियमि हितां ई शुरू कयोसीं लिफ्ट वारे उहे यूनियन स्टेशन हो तव्हांजो सोल्जर फील्ड स्टेडियम उहे कारो न हिते तव्हांजे बाद ज़फ़ला भुटे साईं सॉलिड टेक्नोलॉजीज़ AT&T ओन सिस्टम लॻल आहे ऐं ज़फ़र भुटे उहो डिज़ाइन कयो स्टेडियम में हिन वक़्तु बंदि आहे न त ॾेखारियांव हे यूनियन स्टेशन भिक में बाक़ी मिशिगन लेक डाउन टाउन शिकागो जो साईं स्काई डेक आयासीं उहो व्यू करणु हे पूरा साईं ॾिसो तस्वीर हे बिल्डिंग खां ॿाहिरि करे साईं हा निकिरंदो आहे न जंहिंमहिल हेॾे वेंदा आहियूं हे पूरो हाणे बसि साईं एलिवेटर्स ते हलूं था पिया वॉट नेक्स्ट बस ते हाणे नेक्स्ट बेक्स इहो थी घर हलूं 103 फ्लोर ते आहियूं बसि साईं हलंदे हलंदे वापसी ते रवान दवा आशिर साहब असां सां गॾु एज ते हेॾां वरी साईं वरी उहो ई अच्छी वो सीनारी तो दोस्तों हमारे साथ आशिर मियाँ लाहौर से तो आशिर कैसा लगा शिकागो ज़बरदस्त हैं स्काई डेक बहुत ज़बरदस्त है ना दिन से ज़्यादा रात में मज़ा है ना दिन में भी मज़ा है रात में भी मज़ा है जिस टाइम मौका बने आ जाओ चलो गुड और बताओ अमेरिका की अभी तक कौन सी चीज़ अच्छी लगी है सिस्टम बड़े अच्छे हैं डिसिप्लिन है काफ़ी हर जगह यानी प्रोसेस है यहाँ पे ना हर चीज़ की ऐसा ही है ये जो चीज़ है ना यानी बेवक्त नहीं जो आपको टाइम दिया गया उसी वक्त पे वो आपको बंदा भी मिलेगा आपका काम भी होगा मिस गाइडेंस बहुत कम है यहाँ पे हाँ। और जो रूल्स हैं उसको सिर्फ आम बंदा नहीं गवर्नमेंट के लोग भी खुद फॉलो कर रहे हैं सही बात है हर किसी को फॉलो करने के लिए होते हैं रूल्स हाँ, नहीं पाकिस्तान में भी हमारे पास रूल्स तो बहुत सारे बने हुए हैं लेकिन फॉलो कोई नहीं करता ना और दूसरी हो बात जाएगा पाकिस्तान भी ठीक हो जाएगा इंशाल्लाह इंशाल्लाह तो दोस्तों ये हैं हमारे आशिर मियाँ आशिर साहब को लेकर आए थे शिकागो तो चले आगे हम ॾिसूं साईं असांजो नंबर आहे हाणे नंबर दुआ कयो 103 मंज़िला ते बीठा आहियूं हिन वक़्तु साम्हूं बिल्डिंगूं हिकु हिकु साईं यूनियन स्टेशन आहे बेस स्टेशन आहे सॼो ॾेखारे सेवा वागी टाकी ते साईं ॿुधाइनि था हा अचो हाणे उस्ताद छिके रख बस साईं स्काई डेक 103 नंबर फ्लोर हाणे लहंदासीं बस माण्हू अचणु शुरू थिया आहिनि वेलकम टू स्काई डेक त हाणे साईं हलूं था हेठि इहो लिफ्ट बंदि थी वई 103 खां वेंदासीं 38 99 ते वरी 99 खां 0 ॿी लिफ्ट ते इहो आहे पूरो साईं शिकागो जो स्काई डेक नज़ारो वीडियो पसंदि अचेव शेयर कयो जे न अचेव तॾहिं बि शेयर कयो न त ॾिसो छो त पसंदि ई अचेव न साईं कुर्बु गुज़ारिश हिकिड़ो शेयर थी वञे 99 फ्लोर हाणे वरी हितां ॿी लिफ्ट ते साईं सवारियूं चले ॿी लिफ्ट हेॾां वरी साईं 99 हेठां 0 खां खणी आयासीं जेके सवारियूं उहे बाक़ी साईं वरी आहे घुमी फिरी उतां ई मिशिगन लेक मिशिगन साईं कैनेडा ऐं अमेरिका सां गॾु अची वियो साईं पंहिंजो नंबर हाणे वरी 99 खां हलंदासीं साउथ साइड बस साईं Just to give everybody a heads up, for 69 to 31, there might be a little bit of shaking of the elevator because of the wind, but it's completely normal, okay? ओके साईं ॿुधो अचो वटि खां वठी 65 ताईं हवा थी हले इन करे लुलंदो शेकिंग कंदी साईं हाणे मां झले थो बीहां ॾिसो शेकिंग थिए थी की न थी थिए कननि मां ज़ू कट निकिरनि
ओ यार लुडेवती साईं, लुडेवती। अल्लाह अल्लाह डटवा साईं। A little bit of construction going on. Yeah. कंस्ट्रक्शन हलंदी इन जे करे शेकिंग साईं Did you guys enjoy skydiving कना। I'm gonna go back tomorrow as well. in the morning? Yeah, daytime. साईं ये हाले थी भाई लेफ्ट कना मौजू। अल्लाह अल्लाह डटवा कंस्ट्रक्शन हले थी इन जे करे विच में फ्लोर खुलियल अथनि। You guys can go ahead and follow my coworker. She'll take you the rest. ओके थैंक यू हैव अ गुड नाइट। साईं ये बस ॿाहिरि निकिरण जो रस्तो अॻुड़े केॾियूं लाइटियूं शाइटियूं हुयूं हाणे हूंदा आहे माना कमु पूरो आहे तमामु। चलो करे घर एक कार्ड स्कैन। You're gonna exit to your left. थैंक यू। बस साईं हितां हाणे निकिरंदासीं ॿाहिरि। इहा हुई शिकागो डाउन टाउन जी। हाणे तस्वीरां ॾिसूं कहिड़ियूं आयूं आहिनि उहे मिलंदियूं ऐं मूंखे लॻे थो वरी असां पहुची वेंदासीं पंहिंजे फोटू साईं कार्ड जेको कढायोसीं उते अची वियासीं। ऐं हे वरी अॻोड़े ई हितां शुरू कयोसीं गिफ्ट पैक हितां वरितियूं का शइ वणे वरिती वरितियूं वञो हलिया। त साईं इहो हुयो शिकागो जो स्काई डेक। वरी जल्द मिलंदासीं। दुआन में यादि वीडियो पसंदि अचेव त शेयर करे छॾिजो। दुआन में यादि प्री प्यारनि जो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। वरी जल्द मिलंदासीं पर वेंदे वेंदे शेयर ज़रूरु था बसि अर्ज़ु आहे। दुआन में यादि साईं। अल्लाह हाफ़िज़।